कई अहिड़ा MNA MP आहिनि जिन्हनि जे लाइ तक में शदीद नफ़रत हुजे थी ऐं बहालत मजबूरी हुन सां माण्हू उथी हथ बि मिलाइनि था, पर हू थियनि था, चूंडजी त वञनि था। इलेक्ट्रोल पॉलिटिक्स इहा अलॻि ॻाल्हि आहे। साॻी रीति साईं जेम्स साईं त कॾहिं इलेक्शन न खटिया, रसूल बशपली जो त कॾहिं इलेक्शन न खटियो। अहिड़ा खोड़ ॿिया मिसाल जिन्हनि सां सिंध जे माण्हुनि मुहबत कई, चाहे हुननि सां सियासी या नज़रियाती तरह एग्री कयो या न कयो, पर अहिड़ा खोड़ मां ॿिया मिसाल ॾेई सघां थो जिन्हनि सां माण्हुनि हैदराबाद जो त हिकिड़ो इलेक्शन करे वियो, त इहे खोड़ माण्हुनि सां सिंध जे माण्हुनि मुहबत कई। हाणे कन्वर्ट हुन मुहबत खे तव्हां वोटनि में अगरि मापण जी कोशिशि कयो था त न, सही ॻाल्हि आहे, वोट न वठी सघिया, पर हिन जो मतिलबु इहो न आहे त हुननि सां माण्हुनि मुहबत न कई या न। सो ईअं ई आमिर विड़ाइच सुभाणे अगरि पॉलिटिक्स में ईंदो त पोइ हुनखे कॉन्स्टिट्यूंसी खे बि ॾिसणो पवंदो। ऐं सॼी ही जेका सिंध जी मूवमेंट हली, हिन में हिकिड़े कॉज़ लाइ हली। हाणे सिंध जा माण्हू मिसाल सतार ईंदी सां माण्हू समाजी कमु कंदो, हुन सां माण्हू तमामु घणी मुहबत कंदा अक़ीदत जी हद ताईं, पोइ इलेक्शन त न खटे सघंदो हो न। सो इलेक्शन खे तव्हां पैमानो ज़रूरी बनायो त न सही हिन केतिरा वोट मिलिया तंहिंजे करे हिन सां माण्हू केतिरी मुहबत कनि था। मुहबत जो वोटनि सां को ताल्लुक़ न आहे, हीअ हिकिड़ी अलॻि साइंस आहे, हिकिड़ी मैथ्स आहे, मैथमेटिक्स आहे। उहो मुहबत दिलनि जो रिश्तो आहे, हुनमें मैथमेटिक्स त न हलंदी आहे।